सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख चयो आहे त सिंध में 13 सालनि दौरान 1400 अरब रुपया करप्शन कई वई आहे। सिंध हुकूमत ख़िलाफ़ चार्ज शीट ठाहे वरिती आहे। वॾे वज़ीर जी नाअहली लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई वेंदी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीटीआई अॻवाण हलीम आदिल शेख चयो त सिंध असेंबली में बजट जी मंज़ूरी वारो ॾींहुं सिंध जे पार्लियामानी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। जंहिं बजट इजलास में पार्लियामानी लीडरनि या अपोजिशन लीडर खे ॻाल्हाइण जो मौक़ो न ॾिनो वियो। 3 मिंटनि में वॾो वज़ीर बजट पास करे ऐवान मां भॼी वियो। अपोजिशन लीडर चयो त सिंध में 3 ॾींहं पहिरियां जमहूरियत जो क़त्ल कयो वियो। अॼु उन जो टीजो आहे। असां जमहूरियत जे क़ातिलनि खे कंहिं बि सूरत माफ़ न कंदासीं। हलीम आदिल शेख चयो त सिंध जी बजट वॾे वज़ीर पेश कई जंहिं ते करप्शन जा इल्ज़ाम आहिनि। गुज़िरियल 13 सालनि खां सिंध में ऊंधाए आहे। असां सिंध जे हर इदारे में थियल करप्शन खे अवाम आॾो वाइखो करण लाइ अदालत जो दर खड़काईंदासीं। पीटीआई अॻवाण चयो त सिंध असेंबली में मुख़ालिफ़ धुर जे पार्टियुनि जी पार्लियामानी लीडरनि खे ॻाल्हि करण न ॾिनी वई। सिंध जी स्टैंडिंग कमेटी में मुख़ालिफ़ धुर खे नुमाइंदगी खां महरूम रखियो वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर खे नाअहल करण लाइ सुभाणे अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई वेंदी।